नाज़रीन, बोज़दार वॾा जे रूरल हेल्थ सेंटर जे ॿिनि औरत स्टाफ ऐं एम्बुलेंस ड्राइवर समेत वधीक 9 ॼणनि में वायरस जी तस्दीक कई वई आहे। तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां राब्ते में आहे लतीफ़ सोढड़ो। जी लतीफ़, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी फराज, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु ॾींहं अॻु में बोज़दार वॾा रूरल हेल्थ सेंटर खे कोरोना जा केस मक़ामी सतह ते वधी वञण करे उनखे लॉक कयो वियो हुयो, उनखे सील कयो वियो हो, जंहिं बाद अॼु सुबुह कुझु ॾींहं अॻु करायल पंहिंजो टेस्टियूं जेके आहिनि उहे 9 जेको आहे सो मरीज़नि जूं जेको आहे पॉज़िटिव आयूं आहिनि, जंहिं खां बाद में केसनि जो अंगु वधी 16 थी वियो आहे, जंहिंमें हिकु माण्हू जेको आहे डॉक्टर आहे विलायत गोपाल, जेको हिकु हफ़्तो अॻु कराची जे अस्पताल में फोत थी चुको आहे ऐं मक़ामी सतह ते जेको आहे कोरोना केसनि जो अंगु वधंदो पियो वञे ऐं जेको सिहत खाते जे तरफ़ां हिकिड़ी डॉक्टरनि जी टीम आई हुई, जंहिं जेको आहे सो कुझु जेको आहे पंहिंजो सिहत खाते जे पंहिंजो सिहत खाते जे मुलाज़िमनि जा जुदा वठी ऐं लिबार्ट्रीअ मोकिलिया हुआ, जेके उतां गुम थी विया। वरी उन खां बाद में ॿीहर टेस्ट कई वई आहे ऐं हाणे जेको आहे मरीज़नि जो अंगु बोज़दार वॾा आई उन जे आस पास वधी 16 थी वियो आहे, जंहिंमें हिकु फोत थी चुको आहे। जी फरां। लतीफ़, तव्हांजी महिरबानी।